बिटशा मां ख़बर ॾींदा हलूं त एमिन मखदूम जमीलुज़्ज़मा ऐं हज़रत मखदूम सरवर नूह जे वली अहद सूबाई वज़ीर मखदूम महबूबुल-ज़मा जे हिदायतुनि ते दरगाह शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे क़ाइम मुक़ाम सुजादा नशीन टाउन कमेटी बिटशा जे चेयरमैन सैयद खावर हुसैन शाह लतीफ़ी पीपी तालका आला जे सदर मीर मुसरत हुसैन जाफरी बिटशा भरसां ॻोठ महमूद थईम में हाजी नूर हसन थईम एडवोकेट सिंध हाई कोर्ट हैदराबाद नूर अहमद थईम नूरुद्दीन थईम जी वालदा माजिदा जी वफ़ात ते संदसि तॾे ते पहुची संदसि वारसनि सां दुआ घुरी तज़ियत कई। इन मौक़े ते पीपी सिटी जा अॻवान पीरल फ़कीर फैज़ अब्बास मल्ला यूनियन काउंसिल बिटशा जो चेयरमैन आदम थईम साणसि गॾु हुआ। ॿिए पासे तज़ियत कंदड़नि में सीनियर सहाफ़ी रजब बोज़दार राजा हैदर बख्श वसाण समेत सियासी समाजी अॻवान वकील पिणु शामिल हुआ। वधीक तज़ियत जो सिलसिलो जारी आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।